बागरानी भरसा दरगाह मशहूरी शरीफ पापड़ स्टार नमूने गुम थियल नींगरी ड्रामाई अंदाज में बासियाती घर पहुंची वही। दरगाह मशहूरी शरीफ में 3 ॾींहं अॻु मुर्शिद खलीलुर रहमान मशहूरी जे घर में कम कंदड़ सीता भरसा ॻोठ कायम खान चांडियो जे रहवासण नींगरी राहिला चांडियो पुरस्कार नमूने गुम थी वई हुई, जंहिं जे अगवा जो केस बागरानी थाणे ते दाख़िल कयो वियो हो। नींगरी जे गुम थियण बाबति टीवी चैनल्स ते खबरूं हलण बाद पीपी अखबार मोहम्मद मोहसिन मशहूरी सां गॾु नींगरी जे हथ अचण वारी तस्वीर सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। उन हवाले सां पीपी अखबार मोहम्मद मोहसिन मशहूरी राब्तो करण ते ॿुधायो त गुज़िरियल राति देर सां नींगरी राहिला खे संदसि मामन वटां सीता मां हथ करे वरितो आहे, जेका हिन वक़्तु पंहिंजे वालिदैन सां गॾु दरगाह ते मौजूद आहे। हुन राब्ते करण ते एसएचओ बागरानी नूर अहमद मुगेरी ॿुधायो त नींगरी हथ अची वई आहे, दरगाह मशहूरी शरीफ में आहे, असांखे इत्तला ॾिनो वियो आहे। याद रहे त नींगरी जे गुम थियण बाद सरकारी मुदयत में अणॼातल जवाबदार मथां अगवा जो केस बागरानी थाणे ते दाख़िल थियल आहे।